नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाइन टीवी न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं 8 नंबर जे रिपोर्ट शादीने महार जी दालगरी जे रस्ते ते ईंदे माड़ी गैस जे वेल नंबर 12 जो ज़हरीलो पाणी हाजी अलावराय महार गागनाणी जी ज़राई ज़मीन में छोड़ करे छॾियो। केतिरे ई अरसे खां दरख़्वास्तूं ॾियण बावजूदि इंतज़ामिया को नोटिस न वरितो। हाजी अलावराय महार गागनाणी जो चवणु आहे त वेल नंबर 12 जो ज़हरीलो पाणी छोड़ करण जे करे संदसि जूं ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। हुन माड़ी गैस ऐं DC खां फौरी मसइलो हल करण लाइ अपील करे थो। जेकॾहिं उन जो मसइलो हल न कयो वियो त हू पुरअमन एहतजाज वेल नंबर 12 जे गेट ते कंदो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो शाइन टीवी न्यूज़।